जय झूलेलाल साथियों। असां ज़िंदगी में कॾहिं कॾहिं हद खां वधीक ॻाल्हाईंदा आहियूं। हद खां वधीक ॻाल्हाइणु कुझु माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे। माण्हू चवंदा आहिनि हीअ असांजो यूएसपी पॉइंट आहे। असां जेतिरो वधीक ॻाल्हाईंदा आहियूं साम्हूं वारे खे ओतिरो ई अट्रैक्ट करे सघंदा आहियूं। माण्हू असांजी तारीफ़ बि कंदा आहिनि। पर छा वधीक ॻाल्हाइणु सही आहे या ग़लति आहे? अॼु जी कहानी में असां ॼाणंदासीं। हिकिड़ो राजा हो, हू ॾाढो ई वधीक ॻाल्हाईंदो हो, पर उन जो मंत्री विद्वान हो। उन जी चिंता कंदो हो, शुभचिंतक हो, हितचिंतक हो। इन करे सोचंदो रहंदो हो कि राजा खे कीअं इन दोष सां मुक्त कयूं। उनखे कहिड़ो ज्ञान ॾियूं कि मनुष्य पंहिंजे हृदय में गहराई में वञी करे पंहिंजे स्वभाव जे जेको अंग आहे ही वधीक ॻाल्हाइण वारो उन खे छॾे ॾे। मंत्री हमेशह राजा जे हित जी सोचंदो हो ऐं सुठो मौक़े जी तलाश में हो। हू राजा खे इन दोष सां मुक्त कराइणु चाहींदो हो ऐं चाहींदो हो कि राजा खे इन दोष जो आभास थिए ऐं उनखे पतो लॻे कि उनखे केतिरी वधीक हानि थी सघे ऐं हू इन दोष खे छॾे ॾे। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, राजा मंत्री सां गॾु हिकिड़े बगीचे में घुमंदे घुमंदे हिकिड़ी शिला ते वेही रहियो। शिला जे मथे हिकिड़ो छायादार पेड़ हो। हुन आम जे पेड़ ते हिकिड़े कौए जो घोंसलो हो। उन में हिकिड़ी कारी कोयल पंहिंजो अंडो रखी वई। कोयल जेका हुई हू पंहिंजो घोंसलो न ठाहींदी आहे, तव्हां सभई ॼाणंदा आहियो, पर कौआ घोंसले में ई अंडो ॾींदो आहे। दोस्तो, कौवी यानी कौवे जी ज़ाल उन अंडे खे पंहिंजो सम्झी करे पालंदी रहंदी आहे। ही त तव्हां सभई ॼाणंदा आहियो। ऐं अॻियां हली करे उन मां कोयल जो ॿारु निकिरंदो आहे ऐं कौवी उन खे पंहिंजो पुत्र सम्झी करे उन खे पंहिंजी चोंच सां खाधो वठी अची करे ॾींदी आहे, उन खे पालंदी आहे, पोसंदी आहे। पर कोयल जे बच्चे में जॾहिं समय ते को बि आवाज़ न निकिरंदी आहे त उन खे छॾे ॾींदी आहे। पर दोस्तों, कोयल जे बच्चे असमय यानी बिना समय बिना वक़्त जे जॾहिं को आवाज़ न कढी त हुन छॾे ॾिनो। कवि सोचियो कि ही त विचित्र सी आवाज़ कढे पियो, उन जी जेका ॻाल्हि आहे उन जी भाषा मूं सां नथी मिले। ही वॾो थींदो त छा थींदो? त कवि चोंच मारे मारे करे उन जी हत्या उन करे छॾी, उन खे मारे छॾियो ऐं पंहिंजे घोंसले सां हेठि बि किराए छॾियो। राजा जिते वेठो हो उते ई हुन जे पेर जे वटि हू वीचारो ॿारु किरी पियो। राजा पंहिंजे मंत्री सां पुछियो, मित्र ही छा आहे? मंत्री राजा खे ॿुधाइण में ज़रा बि देरि न कई कि हिन अवसर जो फ़ाइदो मूंखे वठणु खपे। चए थो, महाराज अति वाचाल, वधीक ॻाल्हाइण वारे जी अहिड़ी गति थींदी आहे। राजा पुछे थो, कीअं? त मंत्री पूरी ॻाल्हि ॿुधाए थो ऐं उनखे सम्झाए करे चए थो कि इहो ॿारु जेको आहे बिना वक़्त आवाज़ करण जे कारण ई मरी वियो ऐं मृत्यु खे प्राप्त थियो। अगरि ही समय ते आवाज़ कढे हा, ही चुप वेठो हुजे हा त पंहिंजे समय ते घोंसले सां उॾामी वञे हा। पर कौवी जेको आहे उनखे सुञाणे वई ऐं इनखे मारे छॾियो। दोस्तों, चाहे मनुष्य हुजे या पशु पक्षी, वधीक ऐं असमय ॻाल्हाइण वारे जी किथे बि इज़त न थींदी आहे। हू घणनि ई तरीक़े जो दुख भुगंदो आहे।